तोशा बोड़ा स्कूल जो टाइम थियो थी। हाँ बाबा सही वञा दो। जल्दी वञड़े छोरा। कोमल हू ॾिस अदा सां स्कूल वञे तो असां ले छो नथा वञूं? मां त स्कूल वञा दो ता घर जा वही कम कयो। कंवल दिल तो मुझी भी चवंदी आए पर छोकरियों तो स्कूल वेंदियूं ही ना आहिनि। छो न वेंदियूं आहिनि? मामू सांजी धी वेंदी आहे, असां छो नथा वञी सघूं? हल बाबा साईं सां ज़िद कयूं ऐं स्कूल जी रज़ामंदी वठूं। मां त बाबा साईं सां न ॻाल्हाईंदमि, मूंखे बाबा साईं खां भउ थींदो आहे। पहिरियां अम्मा सां ॻाल्हायूं। सही आहे। हल अम्मा 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 हू न असांखे बि स्कूल वञिणो आहे। दिमाग खराब थियो अथव छा? तव्हां स्कूल वेंदियूं तव्हांजे पीउ खे ख़बर पवेव त मारे छॾेव। ना अम्मा असां बि पढ़ण था चाहियूं। छोकिरियूं स्कूल नाहिनि वेंदियूं, उहे बि वॾो थी करे तव्हांखे घर ई संभालणा आहिनि। पोइ तव्हां घर ऐं ॿार। ना अम्मा असां पढ़ण था चाहियूं ऐं पढ़ी करे हिन ई ॻोठ में मास्टराणी थींदासीं ऐं हिकु स्कूल खोलींदासीं जंहिंमें असां ॿई पढ़ाईंदासीं। हाँ हाणे तव्हां थींदियूं स्कूल में मास्टराणियूं। पंहिंजी भेण खे ॾिठो अथई न घर जो कमु ईंदो अथसि न ॿार। सॼो ॾींहुं त भई कुंड में वेही करे भई भितुनि ते लीका पाईंदी आहे। ना अम्मा असां पढ़ण था चाहियूं। ना अम्मा असां पढ़ंदासीं। असांजी बि दिलि चवंदी इहो आहे। छा जो गोड़ लॻो पियो आहे? बाबा असांखे बि स्कूल वञिणो आहे। छा था चओ छोरियूं? दिमाग ख़राब थियो अथव छा? पोइ हाणे छोकिरियूं बि स्कूल पढ़ंदियूं? न बाबा मामू जी धी वेंदी आहे। मां कुझु नथो ॼाणा। इहो कॾहिं बि नथो थी सघे त छोकिरियूं स्कूल वञनि। न वञाव बाबा। थो वञी ते चुपचाप मानी पचाए मुंडे मोकिलियो। बाबा अम्मा जेसीं तव्हां स्कूल न मोकिलींदव असां मानी बि न खाईंदासीं। वञो हाणे। कुछ ॾींहं खां पोइ छोकिरियुनि ॿिनि ॾींहंनि खां मानी न खाधी आहे। चवनि थियूं जेसि ताईं स्कूल न वेंदासीं त मानी बि न खाईंदासीं। समझाईनि न तूं छोरियुनि जो दिमाग ख़राब थियो आहे छा? भला उमाड़नि स्कूल जो कुझु स्कूल जो बुत ख़तम थिए ने। हलो छॾियूं था ॾिसूं था सॾु करीन। कवल कोमल जी अम्मा। तव्हांजे बाबा तव्हांखे स्कूल वञण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। जी बाबा असां बि पढ़ंदासीं। असां बि स्कूल वेंदासीं। दिलि सां कान थो चवांव। बाबा दाख़िला मां कराइण वञाव थो। हलो तव्हां तयारी कयो तव्हां। स्कूल जो सीन। अस्सलामुअलैकुम सर। वालेकुम सलाम। हे वरी छा हाणे छोकरियूं भी स्कूल पढ़ंदियूं? तव्हांखे दाख़िला केरु ॾिनी आहे? मास्टर साहब। कहिड़े मास्टर साहब? स्कूल जे हेड मास्टर। स्कूल जे हेड मास्टर। हाँ हलो वेहो भला वेहो। कुछ ॾींहं खां पोइ अरे छा हेॾे छोरा उथी भी पना दाणो मूंखे। असां न आया आहिनि। इन न आया तो। छोरी उथो। जी सर। पना दाणो मूंखे। न सर असां पढ़ूं पिया। के आहिनि पना मूंखे पोइ? असांखे ख़बर न आहे सर। हे कापी तव्हांजी फाटल आहे न? न सर असां पढ़ूं पिया। के फाड़ी आहे पोइ? याद साईं फाड़ी अरे तू फाड़ी आड़े छोरा। न उस्ताद न सर, कापी असां न पढ़ूं दी पिया। असां छा वञो उन्हनि में। कूड़ ताणो वरी। न सर असां हलो पढ़ूं पिया। निकरी वञो क्लास मां। स्कूल में नजर न अचो का मूंखे निकरो। हलो घर जो सीन। छा थियो छोरियूं? छा थियो? छो थियो रो? मास्टर साहब कोमल के दरकार ॾिना स्कूल मां बि कढी छॾियईं। मूंखे ख़बर ई तूं कीअं कंदी आहे। उस्तादनि जो अदब तई तो कोने तई खामखा मूंखे दाख़िला कराइण लाइ चयो वई तूं। न तोखे छा आहे भला दिमाग में अथई छा? कोमल जो को कसूर न हुयो। मूंखे ख़बर आहे तूं ईअं कंदी आहे। बाबा साईं खबर दे स्कूल में छा करे आई थी? छा करे आई आहे? मास्टर साहब के पना आणी हणिया तो। न मूंखे ख़बर ई तूं ईअं कंदी आहे। ज़िंदगी हराम करे रखी अथई कोमल मुंहिंजी। कुझु न कयो। दिमाग ख़राब थियो आहे तुंहिंजो। हलण छोरा बनी थी हल। कोमल असां वञूं था मासीअ जे घर। कोमल कुझु न कयो। तूं घर में वेह। तूं त जीअण ई आराम करे छॾियो आहे। अम्मा न हज़ार माण्हू हज़ार मैणा मिलन था मूंखे पवन था सहणा। सब मूंखे चवंदा आहिनि। अब्बा बि मूंखे ख़बर ई तूं ईअं कंदी आहे। उस्ताद जो अदब बि कान ईंदो अथई। न तोखे घर जो कमु ईंदो आहे न तोखे ॿाहिरि जो। तूं त जीअण ई आराम करे छॾियो आहे। छोकरियूं भी हाणे पढ़ंदियूं।
ख़बर आहे छोकिरियूं कॾहिं बि न पढ़ी सघंदियूं ख़बर आहे मूंखे सब मूंखे चवंदा आहिनि त तोखे कुझु नथो अचे भाभी मूंखे चवंदो आहे दादाई बि मूंखे चवंदो आहे उस्ताद बि मूंखे चवंदो आहे त तोखे कुझु नथो अचे मूंखे सभु कुझु ईंदो आहे तभी सब मूंखे चवंदा आहिनि पापा ने ज़िंदगी में पापा मरी छो नथी वञा पापा मरी छो नथी वञा अरे मां त तोखे चयो न मां तैं सम्झ में न पियो अचे न अम्मा कोमल 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 कुछ ॾींहं खां पोइ बाबा साईं हाँ स्कूल में मीटिंग रखी अथऊं छा जलाए रखी तन इहो कोमल जे सिलसिले में हलो अलाए- ईंदासीं हलो ईंदासीं सही आहे मां वञां थो मीटिंग हाँ सही अस्सलाम वालेकुम असां सगा वारा आहियूं ही जेको वाक़ियो कुझु ॾींहं पहिरियां तव्हांजे ॻोठ में पेश आयो आहे उन जे मुताबिक़ असां हिते आया आहियूं ऐं असांजो सर तव्हां सां मुखातिब थींदो प्लीज़ सर अस्सलाम वालेकुम या अली मदद जीअं त तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजे ॻोठ में हिकु खौफ़नाक वाक़ियो पेश आयो आहे त हिकिड़ी नंढड़ी नियाणी पंहिंजो पाण खे मारे छॾियो आहे उन जे बारे में ॿुधी करे मूंखे ॾाढो दुख थियो आहे मां ॻोठ जो जाइज़ो वरितो आहे त ॻोठ में तालीम बिल्कुलु घटि आहे इन सां गॾोगॾु इन ॻाल्हि जो बि जाइज़ो वरितो आहे त छोकिरनि खे तालीम बिल्कुलु नथी ॾिनी वञे इन जो छा सबबु आहे जो हुन नंढड़ी नियाणी पंहिंजो पाण खे मारे छॾियो छा हुन जा सबबु हुन जा वालिदैन आहिनि या हुन जा उस्ताद जीअं त तव्हांखे ख़बर आहे त इल्म जी तलब करणु हर मुसलमान मर्द ऐं औरत ते फ़र्ज़ु आहे त पोइ तव्हां इहा ॻाल्हि छो नथा सम्झो तव्हांखे पंहिंजी नियाणियुनि सां बराबरि जो सलूक करणु घुर्जे जीअं त तव्हांखे ख़बर आहे त छोकिरियुनि लाइ तालीम बिल्कुलु अहम आहे त पोइ तव्हां पंहिंजी नियाणियुनि खे तालीम ॾियो छा तव्हां हमेशह ईअं ई रहंदव छा तव्हांजी सोच हमेशह ईअं ई रहंदी तव्हांखे घुर्जे त तव्हां पंहिंजी नियाणियुनि ऐं पुटनि सां बराबरि जो सलूक कयो जेकॾहिं तव्हां पंहिंजे पुटनि खे तालीम ॾियो था त इन सां गॾोगॾु इहो बि ज़रूरी आहे त तव्हां पंहिंजी नियाणियुनि खे बि तालीम ॾियो ऐं मां उम्मीद थो करियां त तव्हां मुंहिंजी ॻाल्हियुनि खे सम्झंदा हूंदव ऐं अॼु खां पोइ पंहिंजी नियाणियुनि ऐं पुटनि ॿिन्ही खे तालीम ॾियण जी इजाज़त ॾींदव महिरबानी